खिलो खिवणू वसो बादल करे कड़काट काछे में। ढगा ताया हिते गाह खाइण। हे कुत्तो छा लाइ आयो आहे? कुत्तो छा लाइ आयो आहे? कुत्तो बि गाह खाइण आयो छा? अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? तबियत ठीकु आहे? मां तव्हांजो एम सलीम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS कच्छ वाला। सो दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे असां कच्छ जा रहवासी आहियूं। असां कच्छ जे इलाके में रहूं था ऐं हिन तरफ़ असांजा ख़ूबसूरत ढगा बीठा आहिनि, ख़ूबसूरत माहौल, ख़ूबसूरत इलाइक़ो, कच्छ जो इलाइक़ो। ढगा चरनि था माशाअल्लाह, थोरो घणो गाह बि आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे असां कच्छ जे इलाइक़े में रहूं था ऐं कच्छ जे माहौल जा कुझु रंग ऐं कुझु ॻाल्हियूं तव्हां सां बयानु कंदासीं ऐं शेयर कंदासीं। दोस्तों, जेॾी महिल कच्छ जे इलाइक़े में बरसाति पवंदा आहिनि, असांजे इलाइक़े में बरसाति पवंदा आहिनि त पोइ जबलनि मां पाणी ईंदो आहे। जेॾी महिल नया ईंदा आहिनि ऐं असां बलोची में उन्हनि खे चऊं था खौर। सो खौर बि पाणी खे चइबो आहे ऐं नया बि पाणी खे चइबो आहे। जेॾी महिल बरसाति पवंदा आहिनि जबलनि ते जाम, पोइ नया ईंदा आहिनि, पाणी ईंदो आहे तमामु घणो। पोइ जेॾी महिल पाणी ईंदो आहे त कच्छ जे इलाइक़े में हूंदा आहिनि ॿन्ना। तव्हांखे ख़बर आहे जेॾी महिल उहे ॿन्ना भरबा आहिनि त पोइ थींदा आहिनि फ़सुलु। माशाअल्लाह क़िस्म क़िस्म फ़सुलु थींदा आहिनि, जीअं त जौर, ग्वार, मेहा, घणा फ़सुलु थींदा आहिनि माशाअल्लाह। सो असांजो कच्छ जो इलाइक़ो इहो आहे, ईअं सम्झो त सोनारो इलाइक़ो आहे, सोन जो इलाइक़ो आहे। जेॾी महिल पाणी ईंदो आहे त पोइ हिते ख़ुशहाली वारी ज़िंदगी थी वेंदी आहे माशाअल्लाह। ॿन्ना भरबा आहिनि त फ़सुलु थींदा आहिनि, फ़सुलु सां इंसानु बहितरीनु तमामु ख़ुशि थी वेंदो आहे। ढगा ढोर बि ख़ुशि थी वेंदा आहिनि, इलाइक़ो ठरी वेंदो आहे, माहौल ठरी वेंदो आहे, सुकून थी वेंदो आहे तमामु घणो। ऐं माशाअल्लाह हिते तमामु गाह बीठो आहे तमामु घणो। ऐं हो जेका गऊं आहे इहा आहे चाचा कुर्बान जी। चाचा कुर्बान हे बीठो आहे, काठियूं मेड़े थो। चाचा कुर्बान काठियूं छा कंदा आहिनि? चाचा कुर्बान चए थो काठियूं रंध पचा कंदासीं। हिते जेको इलाइक़ो आहे कच्छ जो इलाइक़ो, हिते गैस या बिजली अहिड़ो को सिस्टम कोन्हे। इन जे करे रंध पचा लाइ असां काठियूं मेड़े वेंदा आहियूं, छेणा मेड़े वेंदा आहियूं, उन ते रंध पचा कंदा आहियूं। बाक़ी बिजली जो जुगाड़ असां सोलर सिस्टम ते कंदा आहियूं, पखो दखो हलाईंदा आहियूं। बहरहाल कच्छ जो इलाइक़ो ईअं आहे, हिते गैस वग़ैरह कोन्हे। माशाअल्लाह दोस्तों, नज़ारो ॾिसो कच्छ जो नज़ारो माशाअल्लाह ब्यूटीफुल ज़बरदस्त। ऐं हिते वरी पाणी जो हिकिड़ो दुॿो बीठो आहे, पाणी हे बीठो आहे माशाअल्लाह। हिते बर में माशाअल्लाह पाणी हे बीठो आहे बरसातनि जो। हे ढगा चरनि था माशाअल्लाह। अड़े भणा हे छा? कुत्तो बि गाह खाइण आयो आहे? ढगा त आया आहिनि हिते गाह खाइण। हे कुत्तो छा लाइ आयो आहे? ह गाह खाइण आयो आहीं छा? हा काॾे वियो हे? ॾिसो आहे डॉग डॉग। विड़ो ना विड़ो ना विड़ो ना विड़ो ना। कुत्ते खे भॼाए छॾियूं, ढगा असां वारा कुत्ते खे भॼाए छॾियूं। माशाअल्लाह ख़ूबसूरत गाह बीठो आहे माशाअल्लाह। असांजी गऊं चरे थी, तमामु बहितरीनु गाह बीठो आहे। बरसातनि जे करे थियो आहे, जेॾी महिल बरसाति थिया आहिनि तॾहिं खां वठी गाह बि थियो आहे माशाअल्लाह। हिन तरफ़ बि पाणी बीठो आहे बरसातनि जो माशाअल्लाह। कच्छ जो ख़ूबसूरत नज़ारो, ख़ूबसूरत माहौल। दोस्तों, असांजो कच्छ जो इलाइक़ो तव्हांखे कीअं थो लॻे? तव्हां शहर में रहंदा हो, शहर जो माहौल ऐं असांजे कच्छ जो खुलियो मैदान माहौल, सुकून वारी ज़िंदगी, हिते सुकून वारो माहौल। ऐं तव्हां शहरनि में रहंदा हो, तव्हां ॿुधायो तव्हांजो माहौल ऐं तव्हांजी ज़िंदगी वक़्तु तव्हांजो कीअं गुज़रे थो? असांजो तमामु बहितरीनु वक़्तु गुज़रंदो आहे ऐं असांजो कच्छ जो इलाइक़ो तमामु बहितरीनु। ऐं कच्छ ते हिकिड़ो फ़नकार जो बि कलाम ठहियलु आहे। फ़नकार जो नालो छा आहे? मंज़ूर सखरानी, शायदि इहो ई आहे। कच्छ ते कलाम ठहियलु आहे हुनजो। त उहो चए थो त खिलो खिवणू वसो बादल करे कड़काट काछे में। खिलो खिवणू वसो बादल करे कड़काट काछे में। सो इहो काछे वारो कलाम तव्हांखे कीअं लॻो ऐं मुंहिंजो आवाज़ु तव्हांखे कीअं लॻो? इहो दोस्तों कलाम कच्छ ते ठहियलु माशाअल्लाह ख़ूबसूरत। हे ॿूटा बीठा आहिनि ज़बरदस्त बहितरीनु। सो दोस्तों, अॼु कच्छ जे इलाइक़े में तमामु वॾी गर्मी आहे। अॼु वॾी गर्मी। असां आया आहियूं हिते ढगा चरनि था, पर गर्मी वॾी आहे, हवा घटि आहे, हवा थोरी घणी हाणे स्टार्ट थी आहे। त दोस्तों, असांजो अॼु जो व्लॉग इहो ई हो। वरी पोइ नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।